बंदर वटि छा रखियो आहे छो तव्हांखे वञण जी ज़रूरत आहे उन्हनि खे तो चवां त अल्लाह जे वलीअनि जी मुहबत चओ सुभाणे खुदा जे नेकनि सालिहनि जी मुहबत तौहीद जे अक़ीदे जे लाइ ख़तरो कान्हे का बल्कि औलिया अल्लाह जे मुहबत सां त वहदानियत जो अक़ीदो अञा बि मज़बूत थींदो ये आए तरह सुभान अल्लाह चओ जेकॾहिं तौहीद जे अक़ीदे में औलिया अल्लाह जी मुहब्बत खलल विझे हा अक़ीदे तौहीद जे अंदर ख़राबी पैदा करे हा अल्लाह कदे बि वलीअ सां मुहब्बत जो इज़हार कोन फरमाए सही मुस्लिम शरीफ जी हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इज़ा अहब्बल्लाहु अब्दन जॾहिं कंहिं बि बाने सां अल्लाह मुहब्बत कंदो आहे खुदा मुहब्बत फरमाईंदो आहे अल्लाह उन मुहब्बत खे लिकाईंदो आहे कोन्हे ढके कोन रखंदो आहे छुपाईंदो कोन्हे को बल्कि अल्लाह ताला सभ खां पहिरियां दआ जिब्रील अल्लाह जिब्रील के सॾु कंदो आहे जिब्रील खुदा जे दरबार में हाज़िर थींदो आहे अल्लाह फरमाईंदो आहे ऐ जिब्रील जी या रब्बल आलमीन अल्लाह फरमाईंदो आहे इन्नी उहिब्बु फलान फलाणे ज़मीन जे इलाइक़े में फलाणे ज़मीन जे खिते ते मुंहिंजो बानो थो रहे मां रब उन सां मुहब्बत कयां थो चओ सुभान अल्लाह बगदाद में अब्दुल कादिर जीलानी तो रहे मां उन सां मोहब्बत थो कयां अजमेर में मोइनुद्दीन अजमेरी रहे तो उन सां मोहब्बत थो कयां लाहौर में अली हजमेरी रहे तो उन सां मोहब्बत थो कयां बुखारा जे अंदर हजरत बहाउद्दीन नक्शबंद रहे तो मां उन सां मोहब्बत थो कयां खैरपुर में पीर ॻोठ में सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी रहे तो मां रब उन सां मोहब्बत कयां थो सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन्नी उहिब्बु फलाना मैं फलाने बाने से मोहब्बत तो कयां मौला को अल्लाह फरमाए तो फअहिब्बह जिब्रील मां मोहब्बत तो कयां तू उन सां मोहब्बत कर सुभान अल्लाह तवज्जो आहे ईदा चवल मोहब्बत वलियन सां न कयो अल्लाह फरमाए तो मां तो मोहब्बत कयां तो पर जिब्रील तू उन सां मोहब्बत कर पर रुगो तू न वञ ऐलान वञी कर मलाइकन में हामिलीने अर्श में जेके अर्श के मलाइक खयो बीठा सिदरा ते वञी ऐलान कर फरिश्तन खे वञी ॿुधाए अल्लाह ताला फलाणे पंहिंजे बाने के पंहिंजो महबूब बनायो अल्लाह जो हुक्म आहे त तव्हां बि उन सां मलाइका मोहब्बत कयो वाहे ज़मीन ते असां ऐलान कयो साईं मुफ्ती काइमुद्दीन सिकंदरी ऐलान कयो हज़रत मौलाना अब्दुल हफीज़ सिकंदरी ऐलान कयो मौलाना हबीबुल्लाह सिकंदरी ऐलान कयो के बे असांजे सुन्नी या रसूल अल्लाह चवण वारे ऐलान कयो मौलवी साहब कावड़ जंदा त तव्हां के माण्हू गैरुल्लाह ॾे था सॾण गैर जे तरफ़ तव्हां के दावत हाजर जेकॾहिं औलिया अल्लाह जी मोहब्बत गैरुल्लाह जी मोहब्बत माज़ अल्लाह त पोइ मां तोखां मौलवी साहब सवाल थो कयां सही मुस्लिम शरीफ जी हदीस आहे अल्लाह जिब्रील के फरमाए थो जिब्रील मां त मोहब्बत थो कयां तू बि ऐलान कर मुंहिंजे बंदे महबूब जे मोहब्बत जो ऐलान मलाइकन में कर त उहे बि मुंहिंजे महबूब बाने सां मोहब्बत कनि ये असांखे हिते पिया थियनि ज़मीन ते अवांजे रुक जे शहर में ऐं होॾे अल्लाह ताला आसमान ते ऐलान थो करे ईअं न थिए ज़ोर सां सुभाणे मूंखे साईं अब्दुल हफीज़ ॿुधायो 2 कलाक मुझो इरादो कलाक सवा खां बाद मां तक़रीर पंहिंजी ख़त्म कंदुसि तव्हां कंदा सुस्ती त पोइ 2 कलाक किथां पूरा थींदा सुभान अल्लाह ईअं त न थींदो न जो अवां बि निंड में मां बि निंड में तक़रीर करे वञा
सुबुह को ख़बर ना है त रात मोली छा चयो अवां वरी छा सा दुरूद ॾाढो पढ़ंदो